नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां ॻोठ खमीसो दोदण जी औरतनि मासूम ॿारनि समेत बासरनि जे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंजी अॻुवाणी मसामा सदोरी, शमा ख़ातून, मासूम नींगर हनीफ़ ऐं ॿिया करे रहिया। जिते इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा अज़ीज़ अली अकबर, शौकत, आशिक, महबूब, रजब दोदण ऐं ॿियनि सां असांजो पुराणी ज़मीन तकरार हली रहियो आहे। कुझु ॾींहं पहिरीं हिननि असांजे घरनि मथां चढ़ाई करे असांजे मर्दनि खे ज़ख़्मी करे घर में बीठल 15 बकरियूं, हिकु पाॾो ऐं मेहूं काए विया आहिनि, जंहिंखां पोइ कूड़ो केस असां मथां दाख़िल करायो। हिननि चयो त इहो किथां जो इंसाफ़ आहे त ज़ुल्म ज़्यादती बि असां सां थिए, माल मता बि काई वञनि, 5 घरनि खे डाहे हुननि जो लोह कढी विया आहिनि। हिननि चयो त केर बि असांजी मदद करण वारो न आहे। असांजी कणक जी बीठल फसल मां कुझु एकड़ लूणे खणी विया आहिनि। 2 एकड़ बीठल कणक जी फसल जी भेल कराए बाक़ी ज़मीन खे पाणी न ॾियण करे फसल सुकण लॻो आहे। हिननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG सिंध, पुलिस DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशहरो फेरोज समेत आला अमलदारनि खे अपील कई है त संदुस मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म करे गिरफ़्तार कयल खे आज़ाद करे ज़ुल्म थियल ज़्यादतियुनि जो अज़ालो करे मुलवस बासरनि खे कानूनी गिरफ़्त में आंदो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। ॿिए पासे इलाइक़े में ज़मीनी तकरार सबबि ॿिन्हिनि धुरनि में छिकताण खां पोइ हद जी पुलिस पिकेट क़ाइमु करे वरिती। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।